सूरह मोमिन रुकू नंबर 5। ऐं जंहिं ईमान आंदो तंहिं चयो त ए मुंहिंजी क़ौम, मुंहिंजी ताबेदारी करियो त आउं अव्हांखे सिधे रस्ते लाहियां। ए मुंहिंजी क़ौम, हीअ दुनिया जी हयाती थोरी विथ खां सवाइ ॿियो की न आहे, ऐं बेशक आख़िरत ई सदाईं रहण जो हंधु आहे। जंहिं बद कमु कयो तंहिंखे रुॻो अहिड़ो बदिलो ॾिबो, ऐं जंहिं चङो कमु कयो, ख़्वाह मुड़ुसु हुजे ख़्वाह ज़ाल, उहो मोमिन बि हुजे, त उहे बेहिश्त में घिड़ंदा, मंझंदि अणॻणी रोज़ी ॾिबियनि। ए मुंहिंजी क़ौम, मूंखे छा थियो आहे जो आउं अव्हांखे छोटकारे ॾांहुं सॾियां थो, ऐं अव्हां मूंखे बाहि ॾांहुं सॾियो था। अव्हीं मूंखे सॾियो था त अल्लाह जो इनकार करियां ऐं साणसि अहिड़ी शइ शरीक ठहिरायां जंहिंजी हक़ीक़त जी मूंखे ॼाणप न आहे, ऐं आउं अव्हांखे ग़ालिब बख़्शणहार ॾांहुं सॾियां थो। बिला शक अव्हीं मूंखे उन्हीअ ॾांहुं सॾियो था जंहिंखे दुनिया ऐं आख़िरत में सॾण जो को हक़ न आहे, ऐं बेशक असांजो मोटणु अल्लाह ॾांहुं आहे, ऐं बेशक हद खां लंघंदड़ ई दोज़खी आहिनि। पोइ जेकी अव्हांखे चवां थो सो सिघो यादि कंदो, ऐं आउं पंहिंजो कमु अल्लाह खे सौंपियां थो, छो त अल्लाह ॿाननि जे हाल खे ॾिसंदड़ आहे। पोइ जेकी फंद सटियाऊं तिन जी बुछड़ाईअ खां अल्लाह खेसि बचायो, ऐं फ़िरौन जे माण्हुनि खे बुछड़े अज़ाब वेढ़ियो जा बाहि आहे, जंहिं ते सुबुह ऐं सांझीअ जो खेनि हाज़िर कबो आहे। ऐं जंहिं ॾींहुं क़यामत थींदी तंहिं ॾींहुं हुकुम कबो त फ़िरौननि खे सख़्तु अज़ाब में घेड़ियो। ऐं यादि कर जॾहिं बाहि में हिक ॿिए सां जहिड़ो कंदा, तॾहिं हीणा हठीलनि खे चवंदा त बेशक असीं अव्हांजा ताबेदार हुआसूं, तंहिं करे बाहि जे अज़ाब मां को हिसो अव्हीं असां खां टारण वारा आहियो या न? हठीला चवंदा त बेशक असीं पाण सभु मंझंसि पियल आहियूं। बेशक अल्लाह ॿाननि जे विच में निबिरो करे चुको आहे। ऐं दोज़ख जे दारोगनि खे चवंदा त अव्हीं पंहिंजे पालनहार खे अर्ज़ु कयो त असां खां हिकिड़ो ॾींहुं कुझु अज़ाब हल्को करे। दारोगा चवंदा त अव्हांजा पैगंबर पधरनि मौजिज़नि सां अव्हां वटि न ईंदा हुआ छा? चवंदा त हाओ ईंदा हुआ। दारोगा चवंदा त पोइ अव्हीं पाण पुकारियो, ऐं काफ़िरनि जो पुकारणु रुॻो गुमराहीअ में आहे।